सलाम नमस्ते दोस्तों। अगरि तव्हां ॾिठो हुजे त मां अक्सर पंहिंजी वीडियोज़ जे अंदरि इहो ज़िक्र कंदो आहियां त तव्हांजे आस-पास जो माहौल आहे न, उहो तव्हांजी ज़िंदगी जे अंदरि हिकिड़ो वॾो मैटर करे थो, वॾी वैल्यू रखे थो। तव्हां जिन्हनि माण्हुनि सां गॾु उथो था, विहो था, ॻाल्हायो था, खाओ था, हुननि खां गॾु रहो था, उहे ई सभु कुझु आहिनि तव्हांजी ज़िंदगी जे अंदरि सुकून आहिनि। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी हूंदी त गुज़िरियल हिकु महीने खां आउं पंहिंजे सोशल मीडिया ते एतिरियूं वीडियोज़ पोस्ट कोन कंदो आहियां, एतिरो एक्टिव न आहियां। ऐं एतिरो जेको क्रिएटिव वीडियोज़ सोचींदो हुउसि, नयूं स्क्रिप्ट, नया आइडियाज़ ते वीडियोज़ ठाहींदो हुउसि, उहो मूं सभु कुझु ठाहिणु बंदि करे छॾियो। हुनजे पोयां जो कारण अॼु आउं तव्हां सां गॾु हिन वीडियो जे अंदरि ॿुधाइणु चाहियां थो। इहो वीडियो मूं कोई सोचे सम्झे ठाहियां न पियो, ऐं हिन वीडियो जे अंदरि जी कोई बि स्क्रिप्ट मुंहिंजे दिमाग़ में न आहे। जस्ट राइट अवे मां उथी बेड खां इहो वीडियो ठाहियां पियो, ऐं कोई बि प्लान कोन हुयो। कंप्यूटर ते वेठो हुयुमि त सोचियो छो न इहो ॻाल्हि तव्हांजे साम्हूं शेयर कजे। गुज़िरियल हिकु महीने खां आउं तमामु घणो परेशान हुयुसि, छो त आउं जिते रहां पियो उहो जॻह मुंहिंजे लाइ सुइटेबल न रही। हुते कोई पीस कोन हुयो, काफ़ी ज़्यादा इशूज़ हुया, ऐं मां राति जो 3 घंटा 4 घंटा सुम्हां पियो, ऐं जॉब सही खां न पई हले, ऐं दिलि न पियो करे त आउं घरु अचां। हुनजो पोयां जो कारण इहो हुयो त अगरि तव्हां ॾिठो हूंदो त मुंहिंजे रूम में पहिरीं जेको बंदो रहंदो हुयो, उहो हिकिड़ो अफ्रीकन हूंदो हुयो। ऐं आउं हमेशह तव्हांखे चवंदो आहियां त आउं प्रिफर कंदो आहियां पंहिंजनि माण्हुनि खां, देसी माण्हुनि खां परते रहां, बल्कि हिननि माण्हुनि सां गॾु रहां, छो त हिननि खां कुझु सिखण लाइ मिले थो, हिननि जो कल्चर जे बारे में सिखूं था, ऐं ही लाइफ में असां सां वधीक बहितरु आहिनि। सिविक सेंस आहे हिननि जे अंदरि, हिननि जो बिहेवियर मूंखे वणंदो आहे, हिकिड़े ॿिए जी रिस्पेक्ट कंदा आहिनि, प्राइवेसी हूंदी आहे। त गुज़िरियल महीने खां मुंहिंजो जेको दोस्त हुयो उहो मूंखे छॾे हलियो वियो अप्रैल जे अंदरि ई न। त मूंखे हिकिड़ो नयो बंदो मिलियो। ऐं जिते रहंदो आहियां उते ईअं आहे त कंपनी जेको आहे सो उहो स्टूडेंट्स खे जॻह ॾींदी आहे। अगरि मां 2 ॼणनि सां गॾु रहंदो आहियां त मुंहिंजे रूम में हिकिड़ी जॻह जीअं ख़ाली थींदी आहे, पोइ नयो स्टूडेंट ईंदो आहे, त ईअं उहो हलियो वियो, ऐं हुते असांजे पड़ोसी मुल्क जो छोकिरो अची रहणु शुरू थियो। लेकिन हिन में हिकिड़ी वॾी सिख्या आहे मुंहिंजे लाइ, ऐं शायदि तव्हांखे बि इहो ॻाल्हि कनेक्ट थिए। त जीअं पड़ोसी मुल्क जो छोकिरो इंडिया जो आयो, ऐं स्टार्टिंग खां ई रहणु लॻो, मूंखे लॻो मासूम आहे, नयो आयो, हुनजी हेल्प कयूं, त मानी वानी पचाए खाराईंदो हुयसि, हुनजी ख़्यालु कंदुसि, हुनखे ॿाहिरि वठी वेंदो हुयसि, हर ॻाल्हि हुनजी आउं जेको सो मञींदो हुयसि न। बट तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई त असांजा माण्हू आहिनि न, कॾहिं बि अगरि तव्हां हुननि खे फेवर ॾियो, हुननि जे बारे में सोचो, हुननि जे लाइ कुझु कयो, त हुननि खे ईअं लॻंदो आहे त हे को ॼट आहे, या पोइ हे को छूतियो आहे, हे सम्झे नथो, हे त बसि हिननि जो दिमाग़ न आहे, ऐं हिन खे इहो करण में मज़ो अचे थो त हिन खे करणु ॾियो। बल्कि हू साम्हूं खां कोई फेवर करण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि। त मसइलो इहो हुयो त मुंहिंजे रूममेट खां गॾु जेको आहे सो हू निंड में जेको सो मुख़्तलिफ़ आवाज़ूं कढंदो, ऐं हुननि जा खराटा अहिड़ा हूंदा हुया त हू 10-10 कलाक जेको सो खराटा ॾींदो, 11 कलाक, त आउं रूम में रही कोन सघंदो हुयुसि, छो त हुन जो आवाज़ु एतिरी त शिदत हूंदी हुई त पासे वारा जेको मुंहिंजा दोस्त आहिनि, उन्हनि जे रूमनि में बि आवाज़ु ईंदो हुयो, ऐं हुनखे साह में वॾी कोई मसइलो तकलीफ़ हुई, लेकिन हुन हिन ॻाल्हि खे सम्झियो कोन। त काफ़ी सारी महिनत करण खां पोइ हुनखे रिक्वेस्ट कई त तूं कुझु शयूं वठी आ, जेको तूं पंहिंजे नक में हण या नक जे अंदरि विझ, जंहिंखां तुंहिंजा इहो खराटा बंदि थियनि, ऐं मूंखे निंड कोन थी अचे। 15 ॾींहंनि ताईं मूं जेको सफ़रु कयो हुनखे ॿुधायो कोन। पोइ मां हेडफ़ोन लॻाए सुम्हंदो हुयुमि, पोइ मां उहो कनि में जेको आहे सो उहो अचे थो ब्लॉक करण जे लाइ, उहो साउंड वारो उहो लॻायो, निंड मूंखे न अचे। ऐं काफ़ी ज़्यादा परेशान आहे। मुंहिंजे आस-पास जा रूममेट जेको फ्लैट में अहिड़ा हुआ, उहो चए तूं कुझु कर हिनखे, है न, ईअं कोन वेंदो, या हिनखे रिक्वेस्ट कर त यार हे तोखे त अलॻि रहणु खपे, तुंहिंजो वॾो प्रॉब्लम आहे, तूं डॉक्टर वटि वञु। लेकिन काफ़ी सारो हुनखे ख़्यालु रखण खां पोइ नतीजो हिन ॻाल्हि ते पहुतो त असां ॿिन्हिनि में हिकिड़े खे जेको आहे सो मूव आउट थियणो हुयो, ऐं प्रॉब्लम हुन खां हुयो, ऐं 2 साल खां हिते रहां पियो, त मूं कंपनी वारनि खां ॻाल्हि कई त अदा इहो इशू आहे, ऐं आउं सुम्ही नथो सघां, ऐं मूं प्रूफ ॾेखारिया। सुबुह जो 5 वॻे खां वठी राति जो 10 वॻे ताईं जो हुनजो कंटिन्यूस खराटो मां हुननि जो रिकॉर्ड करे ॾेखारियो, डिफरेंट डिफरेंट टाइम जूं वीडियोज़। त हमरा मञे न पियो, मूंखे चए थो आउं कोन थो कयां, ऐं वीडियोज़ बि ॾेखारियूं, पर असांजे माण्हुनि में हिकिड़ो मर्ज़ु इहो आहे त पंहिंजी ग़लती कॾहिं बि मञींदा कोन आहिनि। हाणे उहो बंदो सभु सुठियूं ॻाल्हियूं भुली वियो, मुंहिंजे रूम जे अंदरि रहंदो हुयो, ऐं असांजा माण्हू जेके हूंदा आहिनि न, हू जॾहिं हिते ईंदा आहिनि, हितां जो खुलियल माहौल ॾिसंदा आहिनि न, त हिकदमि खां हुननि जी जेको सो वायर निकिरी वेंदी आहे। हाणे हू हुते अची ॾिसे थो त शराब सस्तो, बियर सस्तो, ईंदे ई शर्त ई बियर, रोज़ु रूम अलमारी में बियर भरे छॾिया, डिफरेंट क़िस्म जूं शराब जूं बोतलूं, शॉट्स वारियूं नंढियूं बोतलूं, रुॻो वाइन भरी छॾियो, ऐं डेली बेसिस ते पीए पियो। ऐं मुंहिंजी सुबुह जो जॉब हुजे, ऐं सुम्हियो पियो आहियां, मुंहिंजे बर में जेको आहे सो 5 ॼणनि खे विहारे पार्टी पियो कराए, मतिलबु कोई सिविक सेंस न आहे, इजाज़त बि नथो वठे त यार आउं तुंहिंजे रूम जे अंदरि, असां ॿई पे कयूं त तुंहिंजे रूम जे अंदरि आउं कंहिं दोस्त खे वठी अचां या न, हिकिड़ो सेंस हूंदो आहे न, हिते ईअं ई थींदो आहे। छो त अॻु में मूंसां गॾु जेको ॾाढो रहंदो हुयो, हमेशह मूंखे पुछंदो हुयो, अगरि मुंहिंजो को दोस्त अचे थो या मुंहिंजो को ईंदो हुयो, त आउं हुनखे ॿुधाईंदो हुयो। त हिननि माण्हुनि खे कंहिं बि शइ जी का बि मतिलबु गिल्ट कोन हूंदो आहे।
हिकु दफ़ा कई, ॿ दफ़ा कई, और सॼी सॼी राति हिते वेही पींदा हुया, ऐं सुम्हंदो हुयमि, पोइ बि आउं कुझु कोन चवंदो हुअमि। मुंहिंजो यार नयो आयो आहे, पंहिंजी फैमिली खे मिस कंदो हूंदो, लेट इट बी, ऐं हू रहंदो त हुनखे सुकून मिलंदो। पर शिद्दत एतिरी वधी वई, जो हिकु ॾींहुं आउं जॉब करे अचां थो 9 साढा 9 वॻे, त ॾिसां त मुंहिंजो रूम जे अंदरि 6 ॼणा वेठा आहिनि, शराब पिया पीअनि। मतिलबु कोई गिल्टी न आहे त हिकिड़ो माण्हू जॉब खां अचे थो परेशान थी, हुनखे जॻह ॾियूं, हुनखे पीस खपे, हुनजो पंहिंजो बेडरूम ख़ाली हुजे, हुनजे रूम में कोई न हुजे। त इहे काफ़ी सारियूं शयूं आहिनि न, जेको डिपेंड करे थो त तव्हां कंहिंसां गॾु रहो था। त इहे सभु शयूं परेशान हुयुमि, त नेट कंप्लेनूं थियूं, मसइला थिया, इहो त ॻाल्हि हिन ताईं पहुती त हुननि चयो हिनखे की भई तूं निकर, हीउ हिते रहंदो। बट असांजो माण्हू आहे न, हू सभु शयूं भुली वियो। महीनूं हुननि खां गॾु ऐं कीअं कोऑपरेट कयो, हुते वञी चए थो त यार हे जेको सुबंदो आहे, हीउ बि निकिरंदो, ऐं बि निकिरंदो, ऐं अकेलो कोन निकिरंदुसि। ऐं एॾो हुन ते ज़िद कई, तमाशो कयो, टे टे ॾींहं मुंहिंजा ज़ाया कई, एॾो मूंखे ज़लील कराई। ऐं मूंखे सम्झ में ई कोन आयो त यार, ऐं हिन खां एतिरो सुठो थी हलियोसि, घटि में घटि इहो मूंखे इहो फेवर ॾेई छॾिया त तूं 2 साल कंहिंते रही पियो, तुंहिंजा ॿिया जेके ॾाॾा मूंसां गॾु रहनि था, उहो अलॻि रूम में, हू तुंहिंजा सुठा दोस्त आहिनि, त तव्हांजो बॉन्ड न टुटे, तव्हां हिन ई घर में रहो, मां वञा थो। हुननि खे चए थो हिन खे कढो, त बि आउं वेंदुसि। पोइ हुननि जींदी करे हिनखे कूड़ करे डिसाइड करायो त तव्हां ॿई था वञो। पोइ हिन खे कढई, मूंखे चई तूं हुते ई वेठो हुजे। त हाणे जस्ट जेको आहे सो अधु कलाकु अॻु में हू तां निकितो आहे, ऐं मां वापसी में पंहिंजे ज़ोन में अची वियो आहियां, वीडियो ठाहिण जे लाइ वेठो आहियां। त चवण जो मक़सदु इहो आहे त गुज़िरियल महीने खां अनप्रोडक्टिव थी वियुमि, ना कुझु सोचे थो सघां, ना मूं वटि कोई आइडियाज़ आहे, ऐं घरु अचां थो बसि सॼी सॼी राति सोचंदो हुयुमि, यार अॼु कीअं निंड कंदुसि, यार अॼु सुम्ही वेंदो इहो, माना 9 वॻे ईंदो हुअसि, 10 वॻे सुम्ही पवंदो हुयो, सुबुह जो 10 वॻे ताईं सुतो पियो हूंदुसि। ना हिनखे कोई तमीज़ हूंदी, ना ढंग हूंदो हुयो, सॼो सॼो ॾींहुं सुम्हियो पियो आहे मोबाइलनि में। साॻियो हिते अचण खां पोइ बि पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खां, साउथ इंडिया में वेही हुननि खां ॻाल्हियूं पियो करे, 2-2 कलाक वीडियो कॉल पियो हले। मतिलबु हुननि खे ॾिसी ऐं पाण ई अनप्रोडक्टिव थी वियो न। ऐं हुनखे ॾिसी ऐं कुझु करे न पियो सघां, छो त हू शांति बि न हुयो। अगरि हू सुम्हे पियो, ऐं कंप्यूटर नथो हलाए सघां, जॾहिं हू सुम्हे थो त एॾो खराटूं ॾिए थो त हू वेही बि नथो सघां। त हिन सॼे सिनारियो मां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सिखण जे लाइ मिली हुई हुई, जॾहिं तव्हां खां गॾु को नयो शख़्स शामिलु थिए थो तव्हांजे ग्रुप में, या तव्हांखे मिले थो, त कॾहिं बि हुनखे जेको आहे सो डायरेक्टली हुनखे एतिरो फ्रैंक न कयो। छो त तव्हां हुनखे जेतिरो फ्री कंदा न, त हू बाद में जेको सो तव्हांजे पंहिंजे ई गले पवंदो। ऐं इहो ॻाल्हि मां पाण नोट कई हिन शख़्स जे अंदरि। मां हुनखे राज़ ॾिना, हुन खां गॾु घुमियमि फिरियमि, त हू सभु हुन शइ खे भुली वियो। ऐं नंबर 2, त हिकिड़ी लाइफ लेसन इहो मिलियो आहे मूंखे, त जॾहिं बि जिते बि रहां न, सोचे सम्झे रहां। छो त तव्हांखे न आहे ख़बर, तव्हां कंहिंसां गॾु 1 महीनो रही बि ज़िंदगी में 6 महीना पोइ हिते थी सघो था। ऐं अलाए केतिरा मूं वटि आइडिया हुया, ऐं 1-2 शख़्स कंपनी जे लाइ ऐं कमु करण जो सोचां पियो, उहे सभु शयूं हलियूं वियूं, सुम्ही न पियो सघां, जॉब में प्रॉब्लम्स अची विया, दोस्तनि खां न पियो ॻाल्हाए सघां, प्रॉपर कंहिंखे टाइम न पियो ॾेई सघां, इरिटेशन अची वियूं, मतिलबु एग्रेसिव थियणु लॻमि। तॾहिं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में आई त यार, आस पास जेको तव्हांजो इन्वायरमेंट आहे न, उहो तमामु घणो ज़रूरी आहे। तव्हां जंहिंसां गॾु उथो था वियो था, जेको तव्हांजो सर्किल आहे, जेको तव्हांजा दोस्त आहिनि न, उहो ई तव्हांजो असुलु सुकून आहे। त कोशिशि कयो अहिड़नि माण्हुनि सां गॾु घुमो फिरो, उथो वियो, जेके पाण प्रोडक्टिव हुजनि, जेके पाण ज़िंदगी में कुझु न कुझु कंदा हुजनि, या कुझु करण जो सोचींदा हुजनि। बाक़ी अहिड़ा फालतू माण्हू जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी में टंगी विया न, यकीन कयो तव्हां किथे बि वधी कोन था सघो। इवन दो जेको तव्हां सुठी शइ कयो पिया न, तव्हां हुन खां ई हथु धोईंदा। छो त मूंखे जॉब मां कंप्लेन आई, ऐं मूंखे जेको आहे सो चवंदा आहिनि न, वार्निंग अची वई। उहे इन जे वजह सां सुम्ही न पियो सघां, हुते वञा पियो एक्टिव न आहियां, अखियूं लाल आहिनि, बॉडी पेन आहे, ऐं उहे चवनि था तूं हमेशह टायर्ड आहीं, तोमें मसइलो छा आहे। ऐं जंहिंखे बि मां ॿुधायमि, हुननि सभिनि चयो त हीउ त वॾो मसइलो आहे। बट असांजा माण्हू इन्हनि शइ खे मञनि नथा, ऐं हुते बि वञी चए थो त मूंखे इशू न आहे, हिन खे इशू आहे, हिन खे कढो। यार आउं 2 सालनि खां रहां थो, तूं हाणे आयो आहिनि। त कहाणी जो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त जस्ट हू वियो अधु कलाक अॻु में, ऐं आउं वापसी खां हिकिड़े पंहिंजे ज़ोन में अची वियो आहियां। ऐं मूंखे वॾी ख़ुशी थिए पई त आउं पंहिंजे सुठे फॉलोअर्स खां इहो ॻाल्हि शेयर कयां त यार, आस पास में अगरि तव्हांजे अहिड़ा माण्हू आहिनि न, त कटायो उन्हनि खे कटायो, ऐं अलॻि रहो, ऐं अलॻि सर्किल ठाहियो, अलॻि दोस्ती ठाहियो। त तव्हां ॾिसो, तव्हां ज़िंदगी में जेको तव्हांजा शौक़ु आहिनि न, तव्हां वापसी हुननि जे अंदरि ईंदा। इहो हिकिड़ी नंढड़ी सी कहाणी हुई, ऐं हिन कहाणी जे ज़रिए आउं सोचां पियो त वापसी खां पंहिंजी कॉन्टेंट क्रिएशन जी जर्नी में यूट्यूब में अचां, त हिन वीडियो खे आउं यूट्यूब में जेको सो अपलोड कंदुसि। ऐं इहो एनर्जी आहे मुंहिंजी। अॼु आउं थकियलु आहियां, जॉब खां आयो आहियां, हिन खे वेट कयो, राति जा 12 थिया आहिनि, इहो वियो आहे। ऐं मुंहिंजे अंदरि हिकिड़ी अलॻि
क़िस्म जी एनर्जी अची वई आहे त इहो वीडियो मुंहिंजी यूट्यूब ते अचे पई। अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब खे सब्सक्राइब न कयो आहे त विनेश सिंधी चैनल ते वञी सब्सक्राइब कयो। अॼु खां पोइ असां वीडियोज़ जी शुरूआति कंदासीं ऐं यूथ खे जेको आहे सो वधीक कुझु न कुझु सिखण जे लाइ मिलंदो। जर्मनी जी लाइफ, मोटिवेशन, फ़नी वीलॉगिंग, एवरीथिंग विल बी ऑन यूट्यूब। ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी जेके मूंखे ॾिसनि था, प्यारु कनि था। जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजे आस पास जे माण्हुनि जो ख़्यालु कयो ऐं कोशिशि कयो अहिड़नि माण्हुनि सां गॾु हुजो जेके तव्हांखे प्यारु कनि, तव्हांखे सपोर्ट कनि, ना की तव्हांजो वक़्तु, तव्हांजी एनर्जी, तव्हांजी टाइम वठी बाद में तव्हांखे ई ॾंगनि। अहिड़े नांगनि खां परते हुजो। सिन सलामत, साथ सलामत।